असां अहम ख़बर शेयर कंदासीं करमपुर मां, जिते कश्मीर जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस मुगवी अली ख़ान जाफ़री जी बाज़ियाबी लाइ सर्च ऑपरेशन कयो आहे। गढ़ी तेगो भरिसां ॻोठ गुलू मीराणी ते पुलिस चढ़ाई करे ॾोहारियुनि ऐं पुलिस में फायरिंग थी आहे। ब्रेकिंग न्यूज़ है, मांखे अपडेट कंदा हलूं त करमपुर में कश्मीर के मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस मुगवी अली ख़ान जाफ़री जी बाज़ियाबी लाइ सर्च ऑपरेशन कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं दरिया ख़ान बंगलाणी खां। जी दरिया ख़ान, हिन वक्त ऑपरेशन जारी है, छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, मां ॿुधाईंदो हलां त करमपुर समेत कश्मीर ज़िले के मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस पारां मगवी अली ख़ान जाफ़री जी बाज़ियाबी लाइ सर्च ऑपरेशन ॻोठ मोहम्मद मुराद जाफ़री मां हिकु हफ़्तो अॻु अगवा थियल नौजवान अली ख़ान जाफ़री जी बाज़ियाबी लाइ ऑपरेशन कयो थो वञे। गढ़ी तेगो भरिसां ॻोठ गुलू मीराणी ते पुलिस चढ़ाई दौरान ॾोहारियुनि पारां पुलिस मथां फायरिंग। पुलिस पारां जवाबी फायरिंग करमपुर बख्तर बंद गाॾियुनि ऐं पुलिस मोबाइलनि में सवार पुलिस जी भारी नफ़री सां ॾोहारियुनि जी ठिकाणनि ते सर्च ऑपरेशन कयो पियो वञे। जी वॾी महिरबानी दरिया ख़ान तफ़सीलनि खां आगाह करण लाइ।